अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीं ॾिसी रहिया आहियो सोच टीवी। आऊं आहियां बाग़ी सागर पंवर। नाज़रीन, अॼोको असांजो जेको मौज़ू आहे उहो सिंध में जेका ॿोॾि मुतासिर जेका थी आहे, ॿोॾि मुतासिरीन जे हवाले सां अॼु असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं। उन्हनि में असीं अॼु जेके आहिनि सियासी ऐं क़ौम परस्त समाजी अॻवाननि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त कराची में जेके हिन वक़्तु जेके ॿोॾि मुतासिरीन वेठा आहिनि त उन्हनि जी जेका सिंध हुकूमत केतिरी सहायता कई आहे ऐं उनखां पोइ स्कूल ऐं कॉलेज में जेके ॿोॾि मुतासिरीन वेठा आहिनि त उन्हनि खे कहिड़े हिसाब सां जेको आहे उन्हनि खे ख़ाली कराइजे, छो जो उते कॉलेजनि में जेके ॿार हितां कराची जा पढ़नि पिया उन्हनि जी बि जेका तालीम मुतासिर थिए पई ऐं ॿोॾि मुतासिरीन जा जेके ॿारड़ा हिते आहिनि उन्हनि जी बि तालीम मुतासिर थिए पई। सो इन मौज़ू ते असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जो नायब सदर साईं ग़ुलाम सरवर तुनिया साहब। उन सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। मां सोच टीवी जे दोस्तनि जो शुक्रिया अदा थो कयां जेके वक़्तु कढी हिन मसइले ते ऐं तमामु जेको आहे सो पंहिंजो बिल्कुलु उलझियल मसइलो आहे उन ते जेको आहे सो पंहिंजो वक़्तु कढी आया ऐं मां उन्हनि जो हिकु दफ़ो वरी शुक्रिया अदा थो कयां। भाईजान, ॻाल्हि असली आहे त समाजी सियासी दोस्तनि ऐं जुएज़ पंहिंजे विताहार जा वसाहार उन्हनि में ॿोॾि मुतासिरनि जी मदद कई आहे। तव्हां ॾिसो था त पूरी सिंध जेको अफेक्टेड हुई, पूरी सिंध जा ज़िला जेको आहे सो पंहिंजो मुतासिर हुया। एॾी वॾी जेको आहे सो पंहिंजो पाणी जो हिकिड़ो सैलाब हुयो या हिकिड़ो वॾो जेको आहे सो पंहिंजो उन में ज़िलनि जा ज़िला मुतासिर थिया। लखें किरोड़े माण्हू पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में मुतासिर थिया। हाणे एट ए टाइम इन सभिनी खे जल्दी इन हालात में सिक्योर करणु इहो त मुंहिंजे ख़्याल में वॾो मसइलो आहे। जेसि ताईं गवर्नमेंटनि जो मसइलो आहे, गवर्नमेंट बि पंहिंजी जाइ ते उहे बि वीचारा ढां ॾिठो त इहे हेलीकॉप्टरनि ते राति ॾींहुं हिकु करे लॻायूं दौड़नि पिया। यकीनन कुझु हालातूं अहिड़ियूं हुयूं जंहिंमें जेको आहे सो पंहिंजो गवर्नमेंट ॾिना, पर जेका हेठों जेका मशीनरी हुई उन मशीनरी कुझु हरकतूं कयूं जेके क़ाबिल मुज़म्मत आहिनि ऐं उन्हनि ते उन्हनि खे पीपुल्स पार्टी गवर्नमेंट खे एक्शन वठणु खपे। बाक़ी रही ॻाल्हि तव्हां ॾिठो त NGOs में जेको आहे सो पंहिंजो शिपा हुयो, JDC हुयो या आम जेके माण्हू हुया उहे पंहिंजे वसार हुननि जी सहायता कई ऐं हुननि जी ख़िदमत कई। हाणे रही ॻाल्हि जेको आहे सो पंहिंजो जेका कैंप आहे त हाणे इहो तमामु सुठो अमल आहे त जेको आहे सो जेके टेंट सिटी ठहनि था, जीअं सरजानी ॾे या जेको आहे सो नादरन बाईपास ते या शाह लतीफ़ टाउन में इहे जेके ठहनि थियूं, इन में जेको आहे सो पंहिंजो इन ॿोॾि मुतासिरनि खे यकीनन उन्हनि में विहारियो वञे ऐं उन्हनि जी जेको आहे सो पंहिंजो उन्हनि जे पाणी जो उन्हनि जे सॼे सिस्टम जो निज़ाम जो ख़ासि करे हिन वक़्तु, छो त इंडिविजुअली जेके दोस्त हुया, NGOs हुई, उन्हनि ॾेई वीचारा हाणे शायदि उन्हनि वटि एतिरी सहायता न हुजे या एतिरी उन्हनि वटि न हुजे। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे पाण सोचणु खपे जेके मुतासिर थिया आहिनि त ज़ाहिरी आहे उन्हनि जे लाइ टेंट सिटी क़ाइमु कयो। उन्हनि जो फ़र्ज़ु थो थिए, गवर्नमेंट जे मथां फ़र्ज़ु थो थिए, रैयत जेका हुकुमरान जी बिली आहे, हुकुमरान जे मथां फ़र्ज़ु थो थिए सिंध गवर्नमेंट उन्हनि खे हिते फैसिलिटीज़ अदा करे। जेकॾहिं इन जो मक़सदु इहो न आहे त हू त लॾे पंहिंजा घर ॿार बचा छॾे हिते जे स्कूल में पढ़णु वठूं त हितां वारे ॿारनि जो मुस्तक़बिल दावत लॻे वञे। भई हिकिड़नि जी त तलीम वई, घर विया, मिल्कियत हुयूं, अजा विया, भली ॿियनि जो त जेको तलीम न विझायो उहो गवर्नमेंट जो कमु आहे न। गवर्नमेंट पंहिंजे मथां ॿार लाइ हिकिड़ो बाबा फिलहाणे जेके वञी वियो, पोइ सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में बाबा हेतिरो हिते ॾिनोसीं, हिन स्कूल में हेतिरो ख़र्चु कयोसीं, हेतिरो कुझु बि कोन्हे को। हीअ गवर्नमेंट अलाए पोइ ॼाणी वाणी थी करे त सिंधियुनि माण्हुनि खां असां तलीम खसियूं, तलीम जे ज़ेवर खां महरूम कयूं। हे सॼी उमिरि जाइल लॻा पिया जंहिंजी जे चलफ़ चवंदो लफ़्ज़ बेचूं पियो, उथो त उथो, वियो त वियो, जिते चऊं त अंगूठे ठपो हणी मोटी अचनि। गवर्नमेंट असांखे ॼाणी वाणी जाइल रखण जी आहे सिंधी क़ौम खे। असां त सम्झूं था त असांजो हे जेको गडाफ टाउन आहे इन में सिंध गवर्नमेंट जे किथे बि का बि अहिड़ी एक्टिविटी नज़र न आई आहे जेका मुतासिरनि जे लाइ थी हुजे। अल्हम्दुलिल्लाह जमात इस्लामी अल ख़िदमत जे तहत असांजे इन सोराबगोड टाउन में सिर्फ़ु मुंहिंजी जेका UC 4 आहे इन में अल्हम्दुलिल्लाह 300 खां 350 ख़ानदाननि ताईं असां राशन ॾिनो आहे ऐं डेली 250 खां 300 माण्हुनि जे जेका तयारु
मानी ईंदी आहे उहा बि असां पुॼाईंदा आहियूं। सिंध गवर्नमेंट जेके वाइदा कया आहिनि उन्हनि में त असां सम्झूं था जेके कैंपुनि में DCs जे तरफ़ां रहायल माण्हू आहिनि उन्हनि खे बि पूरी जेका आहे का उहा सहूलियत न ॾिनी वई। उतां जा माण्हू असां वटि अचे हिते दाऊं कंदा आहिनि त असांखे का फैसिलिटी उते न आहे, साफ़ु पाणी न हूंदो। अगरि जेको खाधो ॾिनो वियो आहे तव्हां ॾिठो हूंदो त सचल वारे पासे उन में खाधे में जेको कीड़ा निकिता आहिनि। त इहे नाक़स कारकर्दगी आहे जेके उन्हनि वाइदा कया आहिनि त वाइदा ई रहंदा आहिनि हमेशह उन्हनि जा, कंहिं बि वाइदे ते उन्हनि जे तरफ़ां अमल न आहे।